अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु निकिरां पियो थोरो कम सां ऐं डैश कैम चालू आहे, सो रिकॉर्डिंग थींदी रहंदी ऐं तव्हांखे जेको आहे सो कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं हिते जूं। अॼु जेके वञा पियो जंहिं जॻह ते उते आहे MITC, त MITC आहे मलाका इंटरनेशनल ट्रेड सेंटर। सो कुझु उन बारे में बि ॻाल्हाईंदासीं। हाणे हीअ जेको तव्हां ॾिसो पिया हिते पासे खां, हीअ ऑयल पाम जा अथव बाग़ात चओ या प्लांटेशन चओ। ऑयल पाम जेको पाम ऑयल जंहिंमां ठहंदो आहे उहे आहिनि। लॻनि त खजी जहिड़ा थिया ऐं जो तक़रीबन खजी जहिड़ो शेप बि हूंदो आहे, पर थोरा वधीक वॾा मज़बूत हूंदा आहिनि। ऐं इन्हनि जो फ्रूट बि जेको आहे सो खजी खां त थोरो नंढो ई थींदो आहे, पर उन फुल ऑफ द ऑयल हूंदो आहे। उनखे पीड़ींदा आहिनि त पोइ उहे उन मां ऑयल निकिरंदो आहे। सो आहे फैमिली साॻी आहे जेका खजी वारी, पर खजी डेज़र्ट इलाइक़े में, ख़ुश्क इलाइक़े में, घटि पाणी ते एडॉप्ट थियल आहे, इवॉल्व थियल आहे। ऐं हीअ जेको आहे सो वरी ट्रॉपिकल गरम सीरी मुल्कनि जे लाइ एडॉप्टेशन थी आहे कुदरती। इहो आहे प्लांट्स में हूंदो आहे सिस्टम जेको ईअं एडॉप्ट थी वेंदा आहिनि। हाणे हीअ जेको आहे सो पाणी घणो घुरे थो, बरसातूं घुरे थो, घिम घुरे थो, इन करे हिते थिए थो। पाकिस्तान में ॿियनि त कोन थी सघंदो, बाक़ी कराची जे इलाइक़े में जेको आहे सो थी सघे थो। बल्कि हिकिड़ी कंपनी आहे मलेशिया जी, उन हिते ठठे ऐं कराची जे विच में कुझु मुंहिंजे ख़्याल में कुझु 100 एकड़ आहिनि जेके उन्हनि लॻाया आहिनि इन ऑयल पाम जा। हाणे मूंखे सही ख़बर कान्हे, बाक़ी आउं 3-4 साल अॻे हितां कराची खां आयसि पे ठठा, त मूं ॾिठो त मलेशियन कंपनी जो लॻो पियो हो साइन बोर्ड ऐं तीर जो निशान बि लॻो पियो त हीअ जेका ऑयल पाम जी प्लांटेशन आहे उहा हिन पासे आहे। पोइ छो जो राति जो टाइम हो, इन करे आउं वञी कोन सघियसि, पर आहे उते। हाणे ख़बर न आहे उन के 3-4 साल खां पोइ उनजी छा पोज़ीशन आहे, पर उहो आहे उते। सो इहा त ख़ैर ऑयल पाम जी प्लांटेशन जी ॻाल्हि आहे। पर हाणे आउं जेको वञा पियो जंहिं पासे, पाण उन जी बि ॻाल्हि कंदासीं। हीअ हिते MITC चवंदा आहिनि हिनखे, MITC मलाका इंटरनेशनल ट्रेड सेंटर आहे। सो अञा पहुता कोन आहियूं हुते, अञा कुझु जेसीं उन एरिया ते पहुचूं तेसीं तव्हां ॾिसो हुते जी रोड रस्तनि ते लैंडस्केपिंग ऐं ख़्यालु केतिरो कयो वञे थो। बाक़ाइदा वण पोखिया वञनि था, उन्हनि जी ख़ूबसूरती ठाही वञे थी, उनजी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कयो वञे थो। ऐं इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से पाण वटि सिंध में कोन था ध्यानु ॾियनि इन्हनि ॻाल्हियुनि ते। आहे मुंहिंजे ख़्याल में इस्लामाबाद में ई आहे या थोरो लाहौर में कनि था, बाक़ी ॿिए हंधि त मूंखे सिंध में त किथे बि कोन थो लॻे जेको लैंडस्केपिंग ते ध्यानु ॾींदा हुजनि। सो काफ़ी सुठा इहे वण पोखियल आहिनि हिते। ऐं ॿियो जीअं हाणे सो ट्रैफिक जो जेको आहे, हाणे अॻियां चौरायो अचे पियो, गोल चक्रो अचे पियो। हाणे गोल चक्रे खां मुड़ंदासीं त तव्हां ॾिसो त हुते कीअं जेको आहे सो ऑर्डरली जेका आहे सा ट्रैफिक हले थी। सॼे पासे खां का गाॾी ईंदी त पोइ मूंखे बीहणो पवंदो। हाणे बीहूं था, छो सॼे पासे खां गाॾी अचे पई, आउं कोन थो वञी सघां। जीअं उहे मटे वियूं त पोइ आउं हलियो वेंदुसि। ऐं अॻियां वरी जेको आहे सो हुतां खां हाणे खॿे पासे खां जेके अचनि पियूं, छो जो आउं हुनजे सॼे पासे आहियां, त उहो बीह रहंदियूं। परियां त वञी सघंदियूं, पर मुंहिंजी लेन में कोन ईंदियूं। सो इहो गोल चक्रे वारो जेको आहे पाण वटि त केरु फॉलो कोन थो करे। बसि हिन पासे खां बि ईंदा पिया, हुन पासे खां बि वेंदा पिया, ईअं ई थींदो रहंदो आहे। सो इहे छोटियूं छोटियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे डिसिप्लिन जूं ॻाल्हियूं आहिनि। ट्रैफिक डिसिप्लिन आहे, रोड रस्तनि जो डिसिप्लिन आहे। हर कमकार में अगरि डिसिप्लिन ऐं हुजे त पाण खे जेको आहे सो हिकिड़ो सुठो मुल्क आहे पंहिंजो। पर पाण वटि माण्हू जेके आहिनि सो इन्हनि ॻाल्हियुनि खे ध्यानु कोन था ॾियनि। थी सघे थो त ध्यानु जो हुजे, या उन्हनि खे तालीम कान्हे, या उन्हनि खे उन जी ॻाल्हि जो शऊर कोन्हे, त इन करण में जेको आहे सो
असांजी जेका असां सिविक सेंस जेको आहे सो डेवलप थियल कोन्हे या छा, पर इहा ॻाल्हि ईअं आहे। सो इहे अची विया आहियूं पाण हिते हिन में MITC में। हीअ जेका बिल्डिंग आहे ॾिसो पिया पाण, परियां खां फिरी था अचूं त पोइ तव्हांखे हिन MITC जे बारे में बि ॿुधाईंदासीं त इहो छा आहे। असल में हिते जेको आहे सो हर स्टेट जेका आहे हिते जी मलेशिया जी 13 स्टेट्स आहिनि, अने हर स्टेट जे जेको हेड क्वार्टर आहे उन में स्टेट्स हिते जूं नंढियूं आहिनि, पंहिंजा जेके डिविजन्स खणी चऊं उन लेवल ते आहिनि। सो इन्हनि में हिकिड़ो ट्रेड सेंटर हूंदो आहे। ट्रेड सेंटर में जेके बि बिज़नेस ऐं वापारी जेके सरगर्मियूं थींदियूं आहिनि न, उहे सभु उते थींदियूं आहिनि। पर मेन मक़सदु जेको मुंहिंजो अॼु तव्हांखे हीअ ॻाल्हि करण जो आहे उहो आहे एग्ज़िबिशन सेंटर। हाणे जी MITC जी जेका बिल्डिंग आहे ही सॼी एरिया आहे एक्चुअली ट्रेडिंग एरिया, माना ही एग्ज़िबिशन थियनि, ऑफिसूं बि ट्रेड सां बिज़नेस सां रिलेटेड जेके कमकार थियनि था उहे सभु हिते आहिनि। हाणे MITC में मेन जेका मुख्य शइ आहे उहा आहे हुनजी एग्ज़िबिशन हॉल आहे। तमामु वॾो एग्ज़िबिशन हॉल आहे। ख़ैर हाणे कुआलालंपुर जे कन्वेंशन सेंटर जहिड़ो त कोन्हे, उहो त तमामु वॾो आहे, पर हिते बि ठीकु ठाकु जेको आहे सो वॾो हॉल आहे। पोइ उन में जेको आहे सो एग्ज़िबिशन थींदा आहिनि ऐं इहो हिकिड़ो रेगुलर फीचर आहे। अञा हींअर छा जो कोविड ख़तमु थियो आहे त पोइ वरी इहा एक्टिविटी शुरू अञा कान थी आहे ऐं थी वेंदी हाणे जल्दी। पर कोविड खां पहिरीं हिते जेके आहिनि से इहे एग्ज़िबिशन्स थींदा रहंदा। छा जा एग्ज़िबिशन थींदा, वॾो हॉल आहे, हिन में हिनखे पोइ डिवाइड कंदा आहिनि टेम्पररी पार्टीशन जे हिसाब सां। पोइ एट ए टाइम 2-3 एग्ज़िबिशन गॾु हलंदा पिया आहिनि। डिपेंड करे थो त कहिड़ी नेचर आहे उन जी। फॉर एग्ज़ाम्पल कॾहिं हिते फर्नीचर जो एग्ज़िबिशन थींदो आहे, पोइ जेके बि फर्नीचर फैक्ट्रीज़ आहिनि या जेके उनजा सप्लायर आहिनि, न सिर्फ़ु हिते मलेशिया जा बल्कि इवन चाइना जा ऐं ॿियनि मुल्कनि जा बि अची हिते पंहिंजो प्रोडक्ट डिस्प्ले कंदा आहिनि ऐं उहो डिस्प्ले करे ऐं उनखे पोइ बिज़नेस टू बिज़नेस डील्स स्ट्रक कंदा आहिनि। उन में पोइ हू सप्लाई कंदा आहिनि, हिते वारा माण्हू जेके आहिनि उनखे सेल कंदा आहिनि। ऐं के बिज़नेस टू बिज़नेस B2B हूंदो आहे, त के वरी अहिड़ा एग्ज़िबिशन हूंदा आहिनि जिते कंज्यूमर्स जेके आहिनि उन सां डायरेक्टली डील उहो बि थींदो आहे, उहा सेल बि थींदी आहे। हाणे अची वियूं पाण हिन में MITC जी बिल्डिंग में जी ठीकु ठाकु सुठी पार्किंग एरिया आहे, पर जॾहिं एग्ज़िबिशन हूंदो आहे त इहा पार्किंग फुल हूंदी आहे। एतिरो माण्हू जेको आहे सो अची हुन में पार्टिसिपेट कंदा आहिनि, पार्टिसिपेंट्स बि हूंदा आहिनि ऐं जेके एग्ज़िबिटर्स आहिनि उहे बि हूंदा आहिनि ऐं इहा एक्टिविटी हिते थींदी आहे। हीअ अची विया आहियूं, हीअ जो मेन एंट्रेंस आहे MITC जे एग्ज़िबिशन हॉल जो। सो ॻाल्हि पे कयमि हिन जी एग्ज़िबिशन्स जी, त इन में फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो जी फर्नीचर वारो एग्ज़िबिशन जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त ॿियो हिन मां मुख़्तलिफ़ मुल्कनि मज़ा हिते ईंदा आहिनि। इवन विदिन मलेशिया जेके मोस्टली जेके मैन्युफैक्चरर्स आहिनि, मैन्युफैक्चरिंग फैक्ट्रीज़ आहिनि, उहे पंहिंजा प्रोडक्ट्स अची हिते टेम्परली 2 ॾींहंनि जे लाइ 3 ॾींहंनि जे लाइ हिकिड़ो एक्ज़िबिशन थींदो आहे, उन में अची ही रखंदा आहिनि। ऐं उनजो फ़ाइदो इहो थींदो आहे त लोकल हिते जेके डिस्ट्रीब्यूटर आहिनि या दुकानदार आहिनि उहे अची उनखे ॾिसंदा आहिनि, नयूं शयूं आहिनि ऐं उन्हनि जी जेका क्वालिटी वग़ैरह प्राइसिंग वग़ैरह उहा अची उन्हनि जे ओनर सां नेगोशिएट कंदा आहिनि। पोइ उन्हनि जूं एग्रीमेंट्स थींदियूं आहिनि, पोइ उहे जेके आहिनि से उहे सामान जेके आहिनि से उन्हनि सप्लायर्स खां उन्हनि फैक्ट्रीज़ खां उहे वठंदा आहिनि ऐं ईअं उन्हनि जी जेका असां बिज़नेस जेका आहे सा उहा डील्स जेके से हिते थींदा आहिनि, एग्रीमेंट्स हिते थींदियूं आहिनि। ऐं जेके बायर्स आहिनि, रिटेल बायर्स आहिनि, उहे बि अची वेंदा आहिनि, त उहे बि हिकिड़ी ॿ शइ जेका डिस्प्ले ते हूंदी आहे उहे वठी वेंदा आहिनि। ऐं हीअ हिन जी ऑफिस आहे जिते बिज़नेस रजिस्ट्रेशन थींदी आहे।
चाहे रेड़े वारो हुजे त उहो बि रेड़ा त कोन्हनि पर रेड़े टाइप जूं शयूं त हिते हूंदियूं आहिनि, उहे बि पंहिंजो जेको आहे सो बिज़नेस जेका आहे हिते रजिस्टर कराईंदा आहिनि। ईअं का बि शइ जेका आहे सा को सेल नथो करे सघे फॉर द पर्पज़ ऑफ बिज़नेस बिना रजिस्ट्रेशन जे। ओके, हाणे जेके अॻिते हलूं था, चाइना मां बि ईंदियूं आहिनि, कोरिया मां बि हिते कंपनियूं ईंदियूं आहिनि, उन्हनि जो बाक़ाइदा स्टॉल लॻंदा आहिनि, उहे पंहिंजा प्रोडक्ट जेके ठाहिनि था उहे हिते डिस्प्ले कंदा आहिनि। पोइ माण्हू हिते या लोकल डिस्ट्रीब्यूटर ईंदा आहिनि, लोकल शॉप ओनर्स ईंदा आहिनि, लोकल माण्हू ॿियूं कंपनियूं उहे सभु अची विज़िट कंदियूं आहिनि, ॾिसंदियूं आहिनि, हू उनखे एक्सप्लेन कंदा आहिनि त असांजी प्रोडक्ट जेका आहे केतिरो बेनिफिशियल आहे, कीअं यूज़ थींदो, कहिड़ो फ़ाइदो हुन मां थींदो। इहे सॼा कमकार जेके आहिनि से हिते थींदा आहिनि। कोरिया मां बि ईंदियूं आहिनि, जैपनीज़ बि ईंदा आहिनि, ऐं मूं काफ़ी जेके से हिन जा एग्ज़िबिशन ॾिसंदो रहियो आहियां। हुन में जैपनीज़, कोरियन्स, साउथ कोरियन्स ऐं चाइनीज़ अचनि था, ताइवानीज़ कंपनियूं हिते अचनि थियूं काफ़ी, मोस्टली इन्हनि मुल्कनि मां इहे अचनि था पंहिंजा प्रोडक्ट्स हिते डिस्प्ले करण जे लाइ ऐं एग्रीमेंट्स करण जे लाइ। हाणे इन में नवां प्रोडक्ट्स जेके उन्हनि कंपनियुनि इनोवेटिव प्रोडक्ट्स जेके ठाहिया आहिनि उहो बि खणी ईंदा आहिनि, ऐं पोइ उहे बि जेके आहिनि से हिते अची उनजी ॿुधाईंदा आहिनि त हीअं इन तरीक़े सां जेको आहे सो इनखे इस्तेमालु कबो आहे, उनजा ई फ़ाइदा आहिनि। हाणे ॻाल्हि जेका असल ॻाल्हि आऊं करणु चाहियां पियो उहा इहा आहे त पाण वटि सिंध में अहिड़ा एग्ज़िबिशन सेंटर, आउं सम्झां थो त कराची में एक्सपो सेंटर शायदि आहे, पर उन खां अलावा ॿियो को बि अहिड़ो एग्ज़िबिशन सेंटर कोन्हे जिथे माण्हू हिते अची पंहिंजो जेके आहिनि से कंपनीज़, मैन्युफैक्चरर्स, हिकिड़ो त मैन्युफैक्चरर्स बि कोन्हनि, पर जे आहिनि बि सही त उहे उते ई शायदि कंदा आहिनि डिस्प्ले पंहिंजो प्रोडक्ट्स, पाण उहे केतिरो फ्रीक्वेंटली थियनि थियूं इहो को उते जो बाक़ाइदा थींदो रहंदो आहे या कोन्ह थींदो रहंदो आहे, इहो मूंखे एतिरी नॉलेज कोन्हे, पर आउं सम्झां थो त एतिरा एग्ज़िबिशन शायदि एक्सपो सेंटर कराची में बि कोन्ह थींदा हूंदा। हाणे अचो त आउं पंहिंजे मीरपुर ख़ासि ॻोठ जी ॻाल्हि कंदुसि त ॿियनि शहरनि में बि ईअं ई आहे। हिते बि हिकिड़ो एग्ज़िबिशन सेंटर को ठाहियो हुन फ्रूट फार्म में, जेका सिंध हॉर्टिकल्चर रिसर्च इंस्टीट्यूट आहे उन में अंबनि जी नुमाइश जे लाइ को ठीकु ठाकु ख़र्चु करे ठाहियूं। हाणे एतिरो वॾो त कोन्हे जेतिरो MITC आहे, पर हिकिड़ो हॉल ठहियलु ज़रूरु आहे जिथे साल में सिर्फ़ु हिकिड़ी एक्टिविटी थींदी हुई, अंब खणी जेके उते डिस्प्ले कंदा हुआ त हीअ अंब आहिनि ऐं ही वैराइटियूं आहिनि, ही फलाणे आबादकार पोखियूं आहिनि, बसि माण्हू अची उहो ॾिसंदा, ॿी का उते का बिज़नेस एक्टिविटी उते का बि कान थींदी। हाणे एग्ज़िबिशन हुजे ऐं उन में का बिज़नेस एक्टिविटी न हुजे या उन में का ॼाण जेका आहे आबादकारनि खे न ॾिनी वञे त उहा हिकिड़ी फ्यूटाइल एक्टिविटी आहे, ख़ाली डिस्प्ले करण सां त को फ़ाइदो कोन्हे न। पाण त ईअं खपे त उते जेको आहे सो सॼो ॾींहुं जेको आहे सो सुबुह जो सेशन थिए, शाम जो सेशन थिए, जंहिंमें आबादकारनि खे उहा ॼाण ॾिनी वञे, उन जा सेमिनार थियणु घुरिजनि उन ड्यूरिंग एग्ज़िबिशन, उहो बि कोन थो थिए। या उते एग्रीमेंट्स थियनि आबादकारनि जूं, कॉन्ट्रेक्टर्स जूं, बाग़नि जी या मैंगो सप्लाई जूं, उते सप्लायर अचनि था पर वरी ख़रीदार कोन था अचनि, त उहो एक्टिविटी बिज़नेस जी बि कान थी थिए। सो इहा हिकिड़ी, ऐं सॼो साल उहो ॿियो को कमु कोन थो थिए, उते जेके ख़बर न केतिरा पैसा ख़र्चु कया अथनि उनजो को फ़ाइदो कोन्हे जेसीं इहे बिज़नेस एक्टिविटी न हुजणु खपे। ऐं इन में मूं कॾहिं कोन ॿुधो आहे त का नई टेक्नोलॉजी एग्रीकल्चर जी अची इंट्रोड्यूस थी हुजे उते। थियणु त इहो घुरिजे त उते बि जेका आहे सा नयूं टेक्नोलॉजीज़ जेके आहिनि उन्हनि जा सेमिनार जेके आहिनि से हिकिड़ो रेगुलर फीचर हुजनि, महीने में हिकु ॿ जेको आहे थोरा सेमिनार थियणु घुरिजनि, जंहिंमें नयूं टेक्नोलॉजीज़ या पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी या आबादकार कीअं जेके आहे से वैल्यू एडिड प्रोडक्ट्स ठाहिनि, कीअं पंहिंजी पैदावार खे जेको आहे सो उते बहितर नमूने जेको आहे सो यूज़ कनि, कीअं जेके एंड प्रोडक्ट ठाहे हू सेल कनि, इन्हनि जो उन्हनि खे बाक़ाइदा जेका आहे सा सेमिनार थियनि, सिखिया ॾिनी वञे। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो आबादगार आहे जेको तूरियो पोखे थो,
हाणे हुन तूरियो पोखींदो त उहो आबादगार त इहो ई आहे, तूरिए खे जेको आहे सो बसि सेल करे छॾींदो जेतिरो अघु मिलियो। पर हाणे एतिरियूं टेक्नोलॉजीज़ एडवांसिस अची वियूं आहिनि जो ऑयल एक्सट्रैक्शन आहे या तेल कढणु जेको आहे सो एतिरो ॾुखियो कोन्हे। तेल कढण वारियूं जेको आहे या अॻे जीअं घाणे में कंदा हुआ उहो तेल ई हूंदा हुआ, तेल ई घाणे में, अॼुकल्ह बि जेको आहे सो उहो ईअं थिए थो ऐं उहे ई जेके आहिनि से हुन मां इनकम कमाए उहो वठी ऐं तूरियो वठी उन मां घाणे में पी ऐं उनखे जेको आहे सो सेल कनि था या वॾी फैक्ट्रियूं जेके आहिनि वॾे पैमाने ते उन में इहो जी ऑयल एक्सट्रैक्शन थिए थी ऐं पोइ उहे ई इनखे सेल कनि था ऐं जेको एक्चुअल प्रॉफिट त उहो ई कमाइनि था। हाणे ज़मानो चेंज थी वियो आहे, हिन में पाणी जेको आहे सो आबादगार जेको रेगुलरली इहा शइ पोखे थो उहा नंढी का ऑयल एक्सट्रैक्शन जी मशीन वठी छॾे ऐं उहो मशीन वठी ऐं उन मां तेल कढी एंड प्रोडक्ट ठाहे। हाणे इन जे लाइ जेका असां इहे जेके एग्ज़िबिशन सेंटर आहिनि या गवर्नमेंट जा जेके ठहियल आहिनि, गवर्नमेंट चाहे प्रोविंशियल गवर्नमेंट करे या स्टेट गवर्नमेंट जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट करे ऐं म्यूनिसिपल लेवल ते थिए, पर थियणु घुरिजे, कंहिं न कंहिंखे इहा ॻाल्हि हथ में खणणु घुरिजे, उते उहे सेमिनार रेगुलरली थियनि जीअं एक्ज़िबिटर्स अचनि, उहे पंहिंजूं प्रोडक्ट्स डिस्प्ले कनि। मशीन जेका ऑयल एक्सट्रैक्टर्स आहिनि, पंजाब में कुझु फैक्ट्रियूं ठाहिनि पियूं उहे ऑयल एक्सट्रैक्टर जेके हिते शायदि 2.5-3 लख ताईं मिलनि था। चाइना में एक्ज़िबिटर्स उन्हनि खे घुराईंदो त उहे बि अची वेंदा, छो जो उन्हनि जी सेल थींदी न, उहे अची वेंदा हिते, उहे सेखारींदा बि सही त कीअं जेको आहे सो ऑयल एक्सट्रैक्शन कयो, कीअं उनखे तव्हां पैकिंग कयो, कीअं उनखे प्रिज़र्व कयो, अची वेंदा उहो। ऐं हू हुननि वटि 50,000 खां वठी 5 लख ताईं जूं मशीनूं आहिनि, सो उहो अची उहो सेखारींदा त हर को आबादगार पंहिंजे पंहिंजे जेका उनजी सघ आहे, जेतिरो हू एरिया पोखे थो उन हिसाब सां हू वठंदो, उहो वठी उहा मशीन उहो पंहिंजी जेका आहे सा जेका पैदावार आहे उनखे सेल करण जे बजाए उहो उन मां ऑयल एक्सट्रैक्शन कंदो, ऑयल एक्सट्रैक्शन करे उनखे पैकिंग कंदो। उन जूं बोतलूं आहिनि या उनजा टिन आहिनि या दॿा आहिनि जेके आहिनि, उहा उन ॻाल्हि खे जेको आहे सो इन्हनि एग्ज़िबिशन सेंटर्स में उन्हनि फैक्ट्रीज़ मज़ा ई माण्हू घुराईंदा जेके सेल कंदा इहे शयूं, उहे पाण सेखारींदा। उहे अची रुगो गवर्नमेंट खे करिणो इहो आहे, गवर्नमेंट या जेके बि लोकल इदारा इहे एग्ज़िबिशन्स वग़ैरह कराइनि था उन्हनि जी का इंट्रस्ट कान्हे हिन में, घुराए हुते छो नथा इहे टेक्नोलॉजीज़ इंट्रोड्यूस कराइनि, माण्हुनि खे छो नथा सेखारीनि त हीअं कयो, हिन में वधीक फ़ाइदो आहे। पोइ एंड प्रोडक्ट ठही वई त एंड प्रोडक्ट हू पाण बि सेल करे सघनि था, पंहिंजा उहे शॉप्स जेके आहिनि पंहिंजो इवन पंहिंजा आउटलेट खोले सघनि था न ज़मींदार, छो जेको आहे सो ॿियनि खे उहे ॾियनि। ऐं अच्छा पंहिंजा आउटलेट्स अगरि उहो नथा खोले सघनि त ऑनलाइन सेल जेका आहे सा अॼुकल्ह थी वई आहे, छो नथा ऑनलाइन सेल कनि। ऑनलाइन सेल जो रुझान गुज़िरियल कोविड वारे ज़माने में काफ़ी वधियो आहे ऐं इहो हाणे वधंदो रहंदो। पाकिस्तान में अञा माण्हुनि खे थोरो डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूज़ करणु थोरो घटि माण्हुनि खे थो अचे, पर इहो जेको आहे सो आईंदे 5 साल में तमामु घणो थी वेंदो हलियो ऐं ऑनलाइन पेमेंट्स जेको आहे हिकिड़ो रेगुलर फीचर थी वेंदो। हाणे त ईज़ी पैसा ऐं जैज़ कैश जेको आहे उहो बि शुरू थी वियो आहे, पर उहो एतिरो जेको ऑटोमेटिक कोन्हे, पर पोइ जेको आहे सो थी वञे थो कमु। इन करे एंड प्रोडक्ट्स ते ज़मींदारनि खे आबादगारनि खे अचणु घुरिजे। इवन हाणे ॾिसो बेरोज़गारी आहे त को बेरोज़गार वेठो आहे त उनखे शेयरिंग ते जेको आहे सो आबादगार ॾेई सघे थो, बाबा हीअ अची तोखे मशीन वठी थो ॾियां, हीअ मुंहिंजा ही आहिनि तूरियो आहे मुंहिंजो, ऐं जेको आहे सो तूं हुन में तूरियो वग़ैरह कढ, हिन मां तेल कढ ऐं इहो तेल जेको आहे सो तूं सेल कर ऐं फैसिलिटीज़ तोखे आऊं थो ॾियां ऐं कमु तूं कर, पोइ पाण प्रॉफिट शेयर कंदासीं। हाणे आऊं पाण जेको आहे सो इन लाइन ते जेको कमु करणु चाहियां पियो, वजह मुंहिंजी इहा आहे त इन सां जेको आहे सो बेरोज़गारी बि जेका आम थी वई आहे पंहिंजे हिन में सिंध में, उनखे बि ख़तमु करे सघिजे थो, इंडस्ट्री जे तरफ़ बि अची सघिजे थो
ऐं एंड प्रोडक्ट्स बि ठाहे सघजनि था। ऐं वरी एंड प्रोडक्ट्स जेके पाण ठाहियूं था उहे ऑनलाइन सेल जी त ॻाल्हि मूं कई, या वरी दुकान ठाहे आउटलेट ठाहे हुन ते सेल करण जी त ॻाल्हि कई, पर इहे एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट्स ठाहे एक्सपोर्ट बि करे सघजनि था। उन में ॾुखियायूं आहिनि पर कोशिशि कबी त उहे ख़तमु थी सघनि थियूं। इन करे कोशिशि कजे त पाण सिंध में इहे शयूं आणियूं, कुझु बेरोज़गारी ख़तमु कयूं, कुझु एक्सपोर्ट कयूं, कुझु डॉलर्स खे जेको आहे सो मुल्क में आणियूं, त उन सां जेको आहे सो इकोनॉमी सुधरे। बाक़ी रुगो रवायती तरीक़नि सां जे कमकार कंदासीं त पोइ इहो अॻिते ॾाढियूं ॾुखियायूं थींदियूं ऐं बेरोज़गारी वधंदी। ठीकु आहे दोस्तो, हाणे इहो अॼु फ़िलहालु एतिरो ई। सदाईं गॾु।